नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान शीरी मज़ारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुल्क गिर एहतजाज जो ऐलान कयो। हुन पंजाब जे वॾे वज़ीर तरफ़ां पिणु ऐलान कयो वियो आहे त शीरी मज़ारी खे फ़ौरी तौर आज़ादु कयो वञे। अवां खे आगाह कयो पिया नाज़रीन, अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर ऐं PTI जी अॻवान शीरी मज़ारी खे इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। एंटी करप्शन पंजाब जी टीम शीरी मज़ारी जे घर ते छापो हणी खेसि गिरफ़्तार करे वरितो। शीरी मज़ारी जी धीउ ईमान मज़ारी चयो आहे त मर्द अहलकार मुंहिंजे वालदा खे मारकुट करे खंभे विया। वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ हिते ऐलान कयो आहे त शीरी मज़ारी खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। अवां खे आगाह कयो पिया नाज़रीन, हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त कंहिं बि औरत जी गिरफ़्तारी असांजे समाज जे क़दरनि सां ठाकंदड़ नाहे। शीरी मज़ारी खे गिरफ़्तार कंदड़ एंटी करप्शन अमले ख़िलाफ़ जांच थियणु घुरिजे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जो इहो चवणु आहे। हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त जांच दौरान जेकॾहिं गिरफ़्तारी अणतर आहे त कानून पंहिंजो दग पाण अख़्तियार कंदो। अवां खे आगाह कयो पिया, शीरी मज़ारी औरत तौरु एतिराम लाइक़ु आहे, हुन जी आज़ादी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ जो इहो चवणु आहे। शहबाज शरीफ शीरी मज़ारी के आज़ाद करण जो हुकुम ॾेई अवां खे आगाह कयो पिया। हमज़ा शहबाज शीरी मज़ारी खे गिरफ़्तार कंदड़ एंटी करप्शन अमले ख़िलाफ़ जांच थियणु घुरिजे। हमज़ा शहबाज जो इहो चवणु आहे।